खिपरो शहर जी किरिया कॉलोनी जी रवासण पोरियत रायचंद जोगी जी धी शमा जोगी मोटरसाइकिल न रुगो पंहिंजे पुट खे स्कूल छॾण तोड़े खणण जे लाइ वञे थी, पर खिपरो में समाजी कमनि जे करे पंहिंजो मट पाण। इन मौके ते शमा जोगन जो चवणु आहे त समाजी कमनि जे करे ग़रीब माण्हू मूंखे फोन करे पंहिंजा मसला ॿुधाईंदा हुआ। हुननि मसलनि जे हल जे लाइ पंधु वेंदी हुअसि। हाणे मोटरसाइकिल सिखी आहियां। ग़रीब बेसहारनि जा फोन ईंदा आहिनि त मोटरसाइकिल ते सवार थी जल्द पहुची वेंदी आहियां ऐं उन्हनि जा मसला हल कराईंदी आहियां। खिपरो में औरत खे मोटरसाइकिल हलाईंदे ॾिसी खिपरो जा शहरी अजब में पइजी वञनि था। माण्हू फोन कंदा आहिनि, अदी असांखे पैसा वठी ॾे त आउं वेंदी आहियां उते उन्हनि खे पैसा वठी ॾेई करे वरी हली ईंदी आहियां। वरी को माण्हू अस्पतालनि में फ़ोन कंदा आहिनि, चवंदा आहिनि अदी असांजो मसइलो हल कोन पियो थिए, माई प्रेग्नेंट आहे, मसइलो हल कोन पियो थिए। उन महिल वेंदी आहियां अस्पताल, उते उन्हनि जो मसइलो हल करे ईंदी आहियां। नादरा ते वेंदी आहियां, उन्हनि जा कार्ड वार्ड ठाराए फार्म वारम सही कराए फोती सर्टिफिकेट ठाराए ॾींदी आहियां। अहिड़े हिसाब सां अदा साइकिल मोटर ते हली वेंदी आहियां। अॻे हुननि खे चवंदी हुई तव्हां गाॾी काई चओ, चवंदा अदी असां वटि गाॾी कोन्हे, पोइ पंधु वञिणो पवंदो, पोइ सॼो ॾींहुं पंधु पई हलंदी। हाणे त गाॾी पाण मां सिखी आहे। माण्हू अजीब क़िस्म था ॾिसनि, माई गाॾी हलाए पई, माई खे हथ पेर कोन आहिनि छा? माई कोन थी हलाए सघे छा? मोटर साइकिल मुंहिंजो संदो कोन्हे, मां कंहिंखां वरितो आहे त हला। उन्हनि चयो ॿ टे ॾींहं भले सिख तूं, मुंहिंजो संदो कोन्हे। ऐं समाज जी आहियां, कमकार में अचांसि थी त मूंखे महिरबानी करे मूंखे साइकिल मोटर वठी ॾियो वञे। हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त औरतुनि खे समाज में मिलियल आज़ादी मां इहो ज़ाहिर थिए थो त औरत समाज में पंहिंजो मक़ाम पाण ठाहे सघे थी। कैमरामैन फजल उमरानी सां गॾु हरीश KBC अवामी न्यूज़ खिपरो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।